खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वज़्ज़र्राउ वज़ुल्ज़िलू हत्ता यक़ूलर रसूलु वल्लज़ीना आमनू मअहू मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रल्लाहि क़रीब सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात, चौदह मुहर्रम उल हराम जी रात 1442 हिजरी अवाजे न गोठ मखण माशी लगे अब्दुल माशी में शुहदा इस्लाम जे उन्वान सां ही अजीम शान दीनी इज्तिमा मुनक़िद थियो आ। अल्लाह पाक समूरन जी हाज़री कबूल फरमाए। वडन बुजुर्गन आलिमन सालिहन जे मौजूदगी में कुछ गालायण मुनासिब तो कोने, पर बुजुर्गन जे हुक्म जी तामील कंदे जलसे जी अहमियत के सामू रखंदे कुछ मारूज़ात अर्ज़ करना है। उम्मीद है तो तवी दिल से बुधंदा। जागो पिया। दुनिया के अंदर इंसान जॾहिं मेहनत कंदो आहे तॾहिं उनके नतीजो मिलंदो। जमीन जो टुकड़ो आहे, बाग जो टुकड़ो आहे, सब्जी जो बारो आहे। मानू पानी वराईंदा आहिनि, हर खाईंदा आहिनि, बिज पोखींदा आहिनि। के फसल गर्मी में आहिनि, के फसल सर्दी में आहिनि। कॾहिं पानी जो वारो ॾींहं जो मिलंदो आहे, कॾहिं रात जो। मां खां पुछां थो, इंसान मेहनत कंदो आहे या न? बाबा ॻाल्हायो सही। अहिड़ी तरह सां मजदूर असांजे पासे ताज़ो खजन जी मुंदई ऐं सिज भी नेज़े बराबर हुयो। खोड़ मजदूर पैसा छॾे भॼी आ। एतरी वॾी गर्मीअ जे बावजूद माण्हू कम में पंहिंजे वापार कारोबार के अॻिते करण जे लाइ ॾींहुं ऐं राति मेहनत कनि पिया। सबबु इहो आहे जो मेहनत थींदी त नतीजो ईंदो। तो मां अॼु अवां खां पुछां थो, एॾो वॾो दीन ऐं क़ुरान ऐं इस्लाम इहो मुफ़्त में आयो आहे? चओ तकलीफ़ुनि सां। असां तव्हां जन्नत जी उम्मीद पा रखूं त अल्लाह जन्नत ॾे, उहा जन्नत मुफ़्त में मिलंदी। तकलीफ़ूं ईंदियूं, इम्तिहान ईंदा, आज़माइशूं ईंदियूं। निंड में खट उडरी जन्नत में पुजे ये थींदो। के आहिनि जेके माण्हुनि खे डटा ॾियनि था, छाजी नमाज़ ॾाढियूं बस थोड़ो ये चक्कड़ो ॾेई वेंदा कयो, जन्नत जी त तव्हां फिक्र ई न कयो। इहो ॾटनि जो हिकिड़ो ग्रुप आहे। अल्लाह तो असांखे शुक्र कयूं जो अहिड़नि कूड़नि खां बचाए छॾियो। तकलीफ़ूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं,
कुरान तो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात व बश्शिर साबिरीन। इम्तिहानन जो सिलसिलो को नऊ ना है, ही पुरानो सिलसिलो आ। नबियन सगोरन पैगंबरन जेके अल्लाह जा प्यारे में प्यारा बाना उन्हनि के भी तकलीफ़ूं आयूं। कुरान तो फरमाए फयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैर हक़, उन्हनि जे वाइज़ तकरीर के माण्हुनि ॿुधो त कोन पर मोट में पंहिंजे नबियन के क़त्ल करे छॾियऊं। छा में लिखियल आहे? चओ सही। हे वरी 1.5 किले जो प्यालो पी ठूठी जेडी सुल्फी हणी ऐं चवंदो पीऊं था चरस घुमूं था अर्श। वरी जो ॾिस त सागो सिरन जे बठे में आहे, चरस सां अर्श घुमे। ऐं मुंहिंजा अल्लाह हिदायत ॾे आमीन। अॼु असां गॾु थिया आहियूं, दुआ हिदायत जी कंदासीं, कंहिंखे पिटींदासीं कोन, पर अर्ज़ करणो आहे त अहिड़नि माण्हुनि खां पासो कयो इन क़ुरान जे कढ लॻो। अल्लाह से फरमायो मां आज़माईंदुमि तव्हांखे, कॾहिं माण्हू भव ॾींदव, कॾहिं माण्हू ड्रिजारींदा तव्हांखे त जे हिन जलसे में वियो, हिन मार्च में वियो, हिन रैलीअ में वियो त हीअं जो हीअं थी वेंदो। कॾहिं तव्हांखे माण्हू चवंदा तव्हांजो अन्न पाणी बंदि कंदासीं, दग बंदि कंदासीं, तव्हांजे बच्चनि खे अंदरि जेल में विझराईंदासीं। क़ुरान तो फरमाए इहा नई ॻाल्हि न आहे, इहा पुरानी ॻाल्हि आहे। मोमिन मुसलमान कलमे पढ़ंदड़ नालो ई उन जो आहे जंहिंखे तकलीफ़ूं इम्तिहान ॾाज में मिलिया आहिनि त वरी असांखे सब्र भी जो रब करीम ॾाज में ॾिनो आहे। ॻाल्हाईंदा हलो, मूंखां पोइ ॿियो कोई ख़तीब कोन्हे, न वरी मूंखे ई का तकड़ आहे। घर ज़रूर मोटंदुमि पर वाइज़ तकड़ो न थींदो। साथ ॾींदव न? अल्लाह तव्हांखे बरकत करे। के दोस्त उबासी त मूंखे बि अचे पई त मां तव्हांखे कीअं मयार। इहे इंसान सां शयूं लागू आहिनि, पर हे जो मुसलसल जुमेरात जा ऐलान थिया आहिनि न त तव्हां हाव न लायो। अल्लाह तव्हांखे सलामत रखे, आमीन चओ ॾाढा। इन्हनि सोचो हो कमीननि त असां 8 किला 7 किला हेॾां होॾां करे काथों दर दीन जा बंदि कंदासीं, पर असांजे बुज़ुर्गनि इन्हनि खे सम्झो हो पहिरें ॾींहुं, सम्झो था न। पर असांखे हुयो सब्र करणो त सॼो नज़ुलो केरींदा मौलवियुनि जे मथां, तंहिंजे करे छॾ मंडे के वारीअ में आख़िर त दंग कंदो न। हाणे ख़लको थी पई, वापारी होॾां थिया, दुकानदार होॾां थिया, ॿिया होॾां थिया। बाबा हाणे असीं कोन वेहंदासीं। जॾहिं हाणे दुनिया सॼी थी पई आहे त मौलवियुनि खे तुंहिंजो पीउ बि न रोके सघंदो। कुरान अॼु बि पढ़बो, कुरान सुभाणे बि पढ़बो, तो क़यामत जे सुबुह ते हलंदो। बाक़ी रहियो इहो त इहा मासी कोरोना, इहा काॾे वई, इहा हाली वई पेकनि ॾे। अहिड़ा छा क़ुरानी आहिनि जेके पंहिंजे सिंध में आहिनि। खाऊ बि वागू आहिनि, वागू आया आहिनि हाणे मींहं में। हे पहिरियों वागू हुया, खाऊ बि वागू आहिनि। पिनी 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 हंधु कयो अथऊं, वरी हाणे मींहुं आयो आहे त वरी पिननि था त असांखे मदद जो। हे माल अॼु काॾे कयो? फिरी फिरी असां मुल्लनि जे मदरसनि वटि त तव्हां कीअं था मदरसा हलायो? ख़ुदा तव्हांजो पाड़ा पटे, तव्हां कीअं मुल्क खाधो आहे? तालीम जो हाल इहो थी साईं जो 6 वारा 7 में, 7 वारा 8 में, हाणे बुल हणंदो निकिरंदो वञे। असां करी मदरसनि में चयो त 7 सिपारे वारा 8 में, 9 वारा 10, सालसा वारा राबिया में, राबिया वारा काम असां करी ऐलान कयो। हे असुल इल्म आहे न, असांजा इम्तिहान पिया हलनि। हे टपा ऐं ठेंगा अंग्रेज़ीअ में आहिनि,
ठग हुआ देर सा ख्वार थियना अल्लाह माल सा करे छॾियो कुरान सा अवां सा के साथ जणो आहे ऐं कुरान जी तालीम इल्म क़यामत जे सुबह ताईं हलंदो थोड़ी घणियूं तकलीफूं गर्मियों सर्दियों कुरान दो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत कुरान भी तो चवे अल्लाह पाक फरमायो छा तवी गुमान था कयो तस ई जन्नत में विंदासे जन्नत ही न मिलंदी तवा के दुख इंदा तकलीफूं इंदियूं पर सब चो रब जी मदद कैसा है चौबान हजरत मूसा अलैहिस्सलाम जरे निकता पंजा साथी वठी खबर तरे पे जो दरिया अगे अचियो और हुन के भी खबर पई तो निकता त वञन उन भी कढ सामान ऐं गाड़ियूं ऐं पंहिंजा घोड़ा कढिया पाण भी हली पियो पोयूं फिरौन अॻियां दरिया त साथियुनि अर्ज़ु कयो सही हाणे त ॻाल्हि चढ़ी वई अॻियां पाणी आहे जंहिंखे पुल बि न आहे पोयां फिरौन आहे त हज़रत मूसा जेको जवाब ॾिनो उहो शामिल लिखियल आहे हज़रत मूसा चयो मां जो तव्हां सां वेठो आहियां जागो था कुरान दो फरमाए काल कल्ला हे किए दा कूड़न बदा असां वारा जली पीर गणती कई थी मां जो वेठो ओडे नबी अल्लाह जो पैगंबर कलीमुल्लाह या साथिन जो से अगिया पानी आए पोया फिरौन जे घोड़न जी दज़ पई नजर अचे हजरत मूसा फरमायो त असां सा अल्लाह गड केरो इन चई तो मां मूसा नबी जो आया अवा फिक्र ही न कयो दरिया जे हुन पर पहुंचाइंदो माव फरमाई काल कल्ला इन मग़िय रब्बी सयहदीन छामे लिखियल असां छा ॾिठो आहे दुनिया हले कंहिंजे करे थी इन कुरान जे करे त मां नौजवाननि खे अर्ज़ु रखंदुमि खोड़ साईं पढ़िया लिखिया माण्हू बुंड असांजे पाड़े में खैरपुर ज़िलो वेझो लॻंदो आहे उते हिकिड़ो ॻोठ आहे उते हिकिड़ो बुंड आहे पुराणो बबुर जो उहो खुतो पियो आहे उन ते तवी रुमाल पोतियूं ऐं तव्हां इहे गॾु ॻणे न सघंदो धागा बधा पिया आहिनि बिल्कुलु बुंड आहे ॾेखारिजे थो पियो पर ख़ल्क कुतिर पई थिए कुराड़ियुनि जी त ख़ुदा हिदायत ॾियनि ईअं नथा चऊं पाड़ पटिजनि इहे त ईअं जूं ख़ल्क गेलियूं चनि आहे त हुकूमत असां त मिड़े हीअ वाट ये सॼो जेको मुल्क में मांधण मतल आहे न आहिनि बि नेकूं करी करी माइन जूं नेकियूं वॾियूं आहिनि रमज़ान में मानियूं पचाइणो इंतज़ाम करणो घर जा कपिड़ा धोइणु ॿार परचाइणु ॿुहारियूं ॾियणो अमल बि वॾा अथनि पर चंडनि खे मांधण बि वॾो मतल इहो भंडण न हुजे न नी भंडण त हिन सां हिसाब ई न थिए पर पिट पारातो गार अल्लाह कंदो नांग ते पेर पवंदी खैरी न मोटंदे इहे लफ़्ज़ चई सॼो मुल्क बाहि करे छॾियो खैर अल्लाह हिदायत ॾे आमीन त चओ मिटियूं माइटियूं टुटियूं पयूं आहिनि न्याणियूं जवान वेठियूं आहिनि परणा मरणा बंदि इहो बि रंधणो माइन जो रधल आहे हे त वीचारो तयार आहे सूफ़ी मीकाइल जहिड़ो हे त वीचारो तयार आहे पर होॾे मारियल आहे ईअं जीअं कुकड़ मेल जो मारियल दंत छिके पी रहंदो जी तूं चवे मितेरे जी मां तोसां करी मां न कई आहे मौलविन सां मिड़े हथ खणी ईंदो आहे बाक़ी तोसां त कलीमुल्लाह चवे थो त असां सां रब गॾु आहे तव्हां बि चओ असां सां आहियूं फ़क़ीर ग़रीब मुला मिस्कीन जमायत अल्लाह जे नाले वठण वारी जमायत
मानू टोकू पिया कन दुनिया खिले पई मस्किरियूं पिया कन अखियूं पिया भञन तवा पंहिंजे हरकत में हूंदो पर असां हिन क़ुरान ऐं रब जे रज़ा ते राज़ी आहियूं जेसी ते ज़िंदगी आ जो इन क़ुरान जी ख़िदमत कंदासीं चओ सही रस्मा रवाज ख़त्म कयो नई रस्मा आयूं टे टे रंग सगन जा सगा हिन बाह में बद पिया छो बदो थी ससु बदो आ सुभाण जो या ससु तो के ट्रैक्टर बदे त हां सगा बदणो आम थी तमाम आम वरी नई डिजाइन जा कपड़ा वरी सैलून ते दाढ़ी कुड़ाण जो डिजाइनियूं केड़ी कर रखंदे केड़ी कुड़ाइंदे हे सब दीन जा मजाक ए करण वाला वाणिया ना न डेढ माड़े चा यो कलमू पढ़ी करे मुसलमान सडाण वाला अजु जे न जलसे में अहद कयो पोड़ा जवान जैसी ते आवाज वने पियो कलमे पढ़ंदड़ मुंजी अम्मा न्याणियों तवा जी त इज्जत रब करीम वडी कया न दिनई मस्जिद जी तकलीफ न दिनई जमात नमाज जी तकलीफ न दिनई तवा के जंग जिहाद जी तकलीफ वेठियो घर में अल्लाह अल्लाह कयो सब सवाब मुफ्त में माइन के त अल्लाह वडा मौका दा छड़ो ता घर में बैठी जो ठारे खाओ तो ताके ये जमात जा तरावीहन जा ताके जंग जिहाद जा ये सब सवाब मुफ्त में मिलंदा ये कलम सब मर्दन ते लागू हन पर तोई घरन में वेही कं जो नालो वठो चौड़ा जा कुरान पाक में अल्लाह पाक नबी पाक जे प्यारन बीबिन असांजे अमड़न के फरमायो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा पैगंबर जो घर वारियों उम्मत जो अमड़ियों आयो पर पंहिंजे घरन में रही करे मां अल्लाह जो जिक्र कयो ऐं मुंहिंजो कुरान पढ़ो छा पढ़ो असांजे शादिन में त जेके लाडा सेरा ऐं रस्मूं हिन न उन रस्मुन के त साईं शैतान ॾिसी भी महीनू मोकल ते हलियो वेंदो आ काथे तारीख़ बदिजे न घोट जी तोहर जी या शादी जी न त शैतान छुट्टी वठंदो आ त हाली मुंहिंजी जाइ वालार जी वेंदी ख़िदमत करण वारा अची आ सुम्हू ही न नी साईं छतिन ते डेगियूं रखियूं आहिनि छतिन ते मानू के चेल सा बजू पयुन 100 अमड़ियूं हलन पयूं अगे बडाडियूं कुराड़ियूं टिकण ते खयूं पयूं हलन जेका छबी भी न खणंदियूं आहिनि उहे अधमण जी डेग पयूं खणन इन काणे फिथे अंधे मंडे छोरे जे लाइ एड़ा पयूं तारीफ़ में सेरा चवंदियूं ॼण मलाइका अजु तव्हां अहद कयो त शादियुनि में क़ुरान पढ़ंदा जंहिंजी हले थी उहो दिलि में चवे जंहिंजी नथी हले उहो हथ न खड़जाए सदको वञा असां मुलनि जा थी गुज़ार तूं अल्लाह से सभिनी ते राज़ी थे आमीन चओ सही कुरान तो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत छा तव्हां गुमान था कयो त असांखे ई जन्नत मिलंदी जन्नत ई न मिलंदी मुझा अजीजो कलमे पढ़ंदड़ मुसलमानो नजर कयो मुझे महबूब पैगंबर करीम ताजदार खत्मे नबूवत जे मथा तो मुझे सोने के तकलीफूं आयूं या ना अज असा शहीदन के याद में गड थी ए जलसो पिया कयो पीरी नजर पैगंबर करीम जे जिंदगी ते कयो त साईं जन कदे हिजरत में कदे साईं जन जबल सोर ते कदे मुझो महबूब ताइफ में पत्थरन जे मीह में कुरान पिया पढ़न कदे महबूब उहद में पहले चाचे जो 11 टुकड़ा थल लाश पहले चादर में पिया बदन ये तकलीफूं हुयूं कि न कोन असा दुआ था कयो अल्लाह इन कुरान जी दीन जी तू गैबी मदद फरमा कहो सही असी इम्तिहान साण जेड़ा
आज़माइश सहण जड़ा कोन्हियूं पर एक शय जरूरी आ उहा केड़ी त मुसलमान ज़हनी तौर तैयार जरूर हुजे अल्लाह न करे जेकर ये जालिम हथ सिधो कन कुरान ए दीन जे त चो असां भी चुप करे वेहण वारा कोन्हियूं इन कुरान तो बच्चा बार जान माल तो सब कुर्बान आहे कि न कोन आहे न खोड़ माण्हू खटियूं था वञनि बाज़ी दिसण में तो दाढ़ी भी कोने पटको भी कोने पर जाल जो चढ़ी थी अचे पई त धक्कू हिकु हयूं ऐं जन्नत जी टिकट वती हाजी माणक मरऊं चवंदो शर त जरे मां इनखे कादियानी के जन्म रसीद कयो ऐं जेल खैरपुर माय में हिक रात तेरी वांदी नहीं जे में नबी साईं जी ज़ियारत न जो सदको जो को जेलर हो सैयद उनखे भी ज़ियारत थी तो मुझे मेहमान आयो थी न जी पारत फरमाल हो सही इश्क हो पैगंबर सा अल्लाह तवा असा के भी नसीब करे तवे तो डाढा उमरा कया हज कया वजीफा पढ़या नमाजूं पढ़ियूं सिक हुंदी ही त कदे महबूब जी ज़ियारत थे पर ही खबर नहीं त को हेडो सवलो अमल आ बस उन अमल में अल्लाह राजी थी पियो परची पियो असा त तवा के अर्ज पिया कयो त दीन सा नबी पाक सा कुरान सा खैस न कयो बियो मुल्क खुटो थव छा खैस करण जो मुल्क बियो खुटो थव एक बे जा पटका लायो ए हुआ भी लाइन था इमरान जो हुन जे पटके में तो हुन जो हुन में वरी बटे एड़ा धारिया तो ए शेख रशीद ये तो सब भौंकड़ियों कुती वन ज़ाला जो पादर दबे न तभी गाला न सा मौलाना है था अरे बाबा ता जी ये भौंका उते घर तई पूरियूं ने हिते जन जे मथन ते अल्लाह नबूवत पैगंबर जे वारिस होजण जी पग रखिया या दुनिया हेडे होडे न करे सके तवा नौजवान कलमे पढ़ंदड़ पैगंबर जी उम्मत पंहिंजे चेहरे ते नबी पाक जी सुन्नत पंहिंजे मथे ते पैगंबर जी सुन्नत पंहिंजे शादियुनि में गमिन में मिठे मोहम्मद जो तरीक़ो हाणे जो हाणे चालू कयो त धारियनि ते भी असर पवंदो त रसूल जो उम्मती आ असां पंहिंजे पेर ते कुआड़ो आयो व्याज में वाणियुनि खे मारे वियाऊं हो पिया वठन सवते के 10 रुपया ते 30 रुपयन जो बुक रखियो वेठो अब आई कोन दींदो मैं आयो पाण में भायर डाडंग हिकड़ो आ पर मां भी पैसा आखिर रखया ने ते मिट्टी त ना न करना न बियो कम थींदो मुखो न बे कम जड़ो आया हे वेठे जो धंधो आ या जो आहे कोने मुल्क में हित न हुंदो नेकन जो इलाको अल्लाह ता के खुश रखे आमीन चो एडो वडो हराम असांजे गिच्चीअ में पइजी वियो आ जो जिंदू ही नथी छुटे पई ओ बिचे खां वठी भाण यूरिया विंदे लापारे थ्रेशर ओ विंदे कारखाने तई असां सा व्याज गंढियो पियो आ पोइ छा चवंदो मोल साहब घर में हिक न बीमारी भी छॾे ही नथी बीमारियूं काॾो ईंदियूं जॾहिं पाण बीमारी खणी ऐं घर में आंदी आ हाणे हिन क़ुरान खे खोलियो त बीमारियुनि जी खुदा पाड़ पटे तकलीफूं इम्तिहान ईंदा पैगंबर करीम पाक ते उन जे सहाबा ते तकलीफूं आयूं एतिरियूं वॾियूं जो कुरान तो फरमाए चवन पिया मता नसरुल्लाह कदे मदद ईंदी अल्लाह जी ऐं समूरा चो तो मदद अल्लाह जी अची वई बदर जो मैदान तवी दिठो हुंदो जेके वया हिन अज भी वो मैदान बदर बुधाए दो त हिते रब जी मदद आई 313 घणा चो मदद कई हिते कोन दिठव तांडे पाड़ेसरी मुल्क में बटे वेचारा पटकन वाला होडो 30 मुल्क गडल हा जन के केड़ा हथियार हा नालो भी न तो खणजी सकजे पर वया इए जो दरिया भी तीक करे छजो समझो ए पेट्रोल पंप जो को आयो आयो पंप इन के कारण मुंजाए छजो ओ जेके सियाफा में न उन्हें इनके एडो मुंजायो आ जो हाने रात जो निंड पियो आ तब ये ख्वाब में अचन ता पिया अचईंदा पिया अल्लाह कंदो इन जी पाड़ पट भी हे टोलो ही हिकड़ो आ सजो टोलो हिकड़ो आ इन जो पाड़ हिकड़ी जगह ते आ इंशाअल्लाह खत्म थींदा आमीन
हिते करबला जे शहीदन वारो कुरान पढ़बो जेको मजलूम मुझे मुर्शिद हुसैन करबला में पढ़ियो। असा सैयदन आले रसूल पैगंबर जे प्यारी औलाद जा उन जे कदमन जे जुतिया जे मिट्टी जे दस जा नौकरूं असा देवबंदिन जो अकीदो आ। सारी दुनिया जे आलिमन वलियन बुजुर्गन सालिहन जा सजदा हिकड़े पासे मुझे मुर्शिद रब्बर हुसैन जो सजदो करबला वारो मथे आ। चो असा जो अकीदो हे नमाज हे रोज़ो हे सजदा सब उन्हनि जी मिलियल अमानत आ। तव्हीं ॿुधायो हे सामान सैयदन जो आहे न? चओ सही असां मुल्ला ते ड्यूटी पिया ॾियूं असीं त उन क़ुरान के खणी ऐं दर दर ते पहुचायूं पिया पर जॾहिं पेर खणंदो त इहो क़ुरान तव्हांखे मदीने में मिठे मुहम्मद जे घर में मिलंदो जाते रसूल जे चइनि न्याणियुनि जन में साइण अम्मा फातिमा झंड काहींदे मानी पचाईंदे घर जे कमकार कंदे इहो क़ुरान पढ़ियो। ॿुधंदे ॿुधंदे बच्चा 7-8 सालनि जी उमिरि में इन क़ुरान के सीने में जगह ॾेई छॾियो। अॼु त खोड़ तालिब वेठा आहिनि आलिम जंहिंजे सीननि में क़ुरान आहे। इहो क़ुरान 1442 हिजरी अॼु 14 मुहर्रम ते तव्हांजे इन ॻोठ में पढ़ियो पियो वञे। मां अवां खां पुछां थो इन क़ुरान जी हिफ़ाज़त कई रब पर तकलीफ़ूं आयूं कि न कोन? हजरत सुमैया जेड़ी अम्मा न्याणी शहीद थी उन सा गड पैगंबर जा 70 उहे कुरान जा कारी जंजे सीनन में कुरान हो उन्हन पंहिंजू जानियूं ॾिनियूं धोखे सा मुनाफिकन रस्ते में शहीद कयो जंजे सीनन में कुरान हो। अज भी कुरान आहे कि न कोन? सदियों गुजरी वयूं साल गुजरी विया इहो कुरान पढ़जे पियो नंढा वॾा पढ़न पिया अमड़ियूं न्याणियूं पढ़न पियूं क़यामत जे तई इहो कुरान हलंदो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब तो फरमाए नाज़िल भी असां कयो आ हिफाजत भी असां जे ज़िम्मे आ पर मां सलाम तो कया करबला जे मज़लूमन मासूमन शहीदन के जल पंहिंजी जान ॾिनी जल पंहिंजा बच्चा ॾिना। अॼु असां हिन घर खां निकिरी छड़ो रोड ते वञूं था तॾहिं भी घर यादि तो अचे पियो पर जे 10-12 ॾींहं निकिरी वञे त फोन कन तो न लाहींदो ओ नंढड़ो भी खुश आहे हा न सही ऐं ॿिया जेके नंढड़े जा आहिनि उहे बि वेझा वेझा मां समझी विया उतां पियो पुछंदो ॿियो बेड़े ख़ैर आहे। असांखे मस्जिद में भी भींडियूं यादि आहिनि असीं मस्जिद में भी जेकॾहिं ॿाहिरों को सॾु कंदो न त नमाज़ में भी चवंदो माना मां अचां थो घंटी थी वजे तो उनके भी ओके तो करे मोबाइल भी सिफत मुसले ते खोलियो बैठो आ। असा के तो इन कुरान ए दीन ए नमाज जे करे मुझा प्यारा घर छडणो भी दुखियो आ पर जन हजारे किलोमीटर पंध करे करबला जे धरती ते इन दीन जे करे जंग जोटी असा उन सैयदन ए अहल बैतन के सलाम ता कयो रब उन जे दर्जन के बुलंद करे आमीन। शहादत बंद काने शहादत जो दरवाजो गेट खुली पया दर नबूवत जो बंद आ शहादत जो बंद कोने। नौजवानो कुरान तो फरमाए मैं युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। पर दुआ ये गुरु तरफ बई अखियूं चओ सही हिकड़ा उहे शहीद आहिनि जेके महबूब जे मस्जिद नबवी जे मुसल्ले ते हिकड़ो वो शहीद आ जंहिंजे खून जा वर्क कतरा कुरान जे वर्कन ते किरिया हिकड़ो उहो शहीद आ जंहिंजी मुंडी पैगंबर जे कदमन में आ जंहिंजो साह उते पियो निकिरे उन शहीदन ते नज़र कयो जंहिंजूं क़बरूं जन्नतुल बक़िया में आहिनि उन शहीदन ते नज़र कयो। मौलाना जन पैगंबर
खां पोइ वतन छॾे करे पैगंबर जो दीन दुनिया जे कुंड कुर्श में पहुचायो। अॼु तव्हां असांखे ज़िक्र अज़कार हे गादियूं हे क़ुरान जा जलसा ऐं वाइज़ शहीदनि जे कुर्बानीनि जे करे मिलिया आहिनि। हिकिड़ो कमरो घर जो ठाहे त बि रग रग सूर थी करे हिकिड़ी जगह ठाराए न 12 महीना चंदो ई न ॾींदो ॻोठ जे मस्जिद में। ख़बर नथी मां जाइ ठाराई आहे। सच ॿुधायो आहे न आहे। संत संत सूरत थो करे छड़ो हिकिड़ी जगह ठाराई पर जे वरी छोकिरे जी नौकरी मिलेसि न पोइ त अञा मथे पर जे वरी पाड़े में को जरेब ज़मीन जो विकामियो ऐं उन ते वाकु ॾिनई 8 10 15 20 लखनि ताईं बि छॾींदुमि कोन। अबा छॾींदे न त होॾो वठण वारो तुंहिंजो भाउ वामड़े कयर आहे अधो वरी केरु थींदो आहे। असां वटि रक्त जा रिश्ता बि विड़िया पिया आहिनि खून जा रिश्ता उन्हनि जो बि हाल इहो आहे। असीं दुआ था घुरूं रब अमन जी फिज़ा नसीब करे। पीउ जे जनाज़े में साईं पुट ॿाहिरि निकितो पियो वञे पर हाणे त मां हिकिड़ो जनाज़ो पढ़ायो त मां पोइते ॾिठुमि त उन शख़्स जा भाउ न 2-3 नज़र न आया। उहो नंढो भाउ वॾा भाउ पोइ आस्ते हिकिड़े खां पुछियुमि मां जो फलाणा फलाणा कोन्हनि के आहिनि घर पर भाउ जे जनाज़े निमाज़ में कोन आया छो त ही पाण में थोरो मुंहं थुला हुयनि। छा ते विड़िया हा मस्जिद अक्सा ते कश्मीर विड़िया छा ते आहे विड़िया इन ते पहिरियों ॿार विड़िया हूंदा पोइ अधियूं विड़ियूं हूंदियूं पोइ वरी हे विड़िया हूंदा। हण जो भितर त तारो होॾे त नकु होॾे त ॾंद होॾे त नक में टाका पिया लॻनि ईअं चीरियो पियो आहे ॼण वाङण नेराने। हिते त न आहे नी वाङण। हा छो था कयो मां को भरी वठंदोमांव छा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे रब बरकत करे फ़ज़ल में आहे इहा रिज़्क़ जिक न कोन्हे। हेॾे केॾो वाक़ियो करबला जो कीस थी वियो अल्लाह शल्ला ज़ालिमनि खे तबाह करे आमीन चो ॾाढा। सलाम आहे साईं वारनि जे सब्र ऐं इस्तिक़ामत खे ऐं मुंहिंजा अल्लाह पंहिंजे आलिमनि सालिहनि ऐं बुज़ुर्गनि जी क़यामत ते हिफ़ाज़त फरमाए समूरा आमीन चओ। कुरान जो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत अञा जो कुरान खोलींदो सोलंगी माशी बिरादरी जा नौजवानो इन इलाके जा आयल कलमे पढ़ंदड़ मुसलमानो तो फिरौन जे बंगले में रहण वारी हजरत आसिया जेका बादशाहजादी ही महलन जी मालिक हुई जंहिंखे सवे नौकरियाणियूं सवे कपड़नि जा जोड़ा हा मथे का पेरन ते सोना ज़ेवर हा। हा अम्मा आसिया तो जो ईमान हो एडो वडो ईमान हो जो रब कुरान पाक में लिखी छॾियो। वही तो औरत अजो असांखे को छड़ो चाहे पापा ऐं को सिगरेटड़ो थो ॾे न त बि 2 ॾींहं उन जा नारा था हणो हाय हाय छा ॾिनई तोखे कल चांहि पीआरी उन चांहि ते तोखे ज़हर चाढ़ी आहे जेको तोखे 2 घड़ियूं मानी खाराए तू उन जा थोरा पियो गाए जेको तोखे 2 ढुक पाणी जा पीआरे तू उन जा थोरा पियो गाए सदको वञा अमड़ आसिया तुझे ईमान जे मथों सजी उम्र उन शख्स वटि रही पर थोरो ऐं शुक्र रब जो मञई ऐं चई त तू रब कोने रब उहा जेको मूसा जो रब आहे। तव्हां बि चओ रब उहा जेको उहो रब आहे जेको मिठे मुहम्मद जो रब आहे। अॼु त सही फिरकनि जूं बि जिन्सां आयूं आहिनि। तव्हां हिन में ॾिठो हूंदो 2-3 महीना अॻु वीडियो ते इहो असांजे इलाइक़े में थियो लाश सां गॾु साज़ यकतारा चपड़ियूं असांजे मदरसे खां 1.5 किलोमीटर पोइते क़ौम जो नालो मां नथो वठां हमरा मरियो उन जे लाश सां गॾु 2 रागिन जा टोला ॼणा पोइ हेॾे बि को थियो हो बेट कुझु ॾींहंनि खां पोइ पर पहिरियों वाक़ियो इहो असांजे पाड़े में थियो उन सां माण्हू रोअनि पिया त यार अहिड़ो हशर न ॾिठो लाश सां गॾु राग यकतारा चपड़ियूं वॼाईंदा ऐं झुमरियूं हणंदा पिया अचनि। हाणे हिते असां मुल्हनि जो वाइज़ ॿुधंदो ख़ल्क़ वञी करे काथे बीठी आहे दुआ कयो त रब सम्झ ॾे। जंहिं क़ब्रिस्तान में मां जलसो रखाईंदो आहियां अरोड़ जे लॻे नूर शाह इन क़ब्रिस्तान में हिकिड़े मवालीअ खे पूरियूं
टे ॾींहं ते मवालिन सॼे तालके जा मवाली गॾु करे उन जे कब्र ते अची करे महफ़िल कई ऐं महफ़िल इहा कयूं जो भंग ढव ते पी पोयों अधु मणु खनि मथां हारियऊंसीं और जिम्मेदारी सां तो चवां स्पीकर ते स्टेज हे भरजन पिया वीडियो जेका कौम अज पंहिंजे पाण के इन हाल में बिहारे पई असी कुरान जे वाइद जे जरिए तव्हां के अगवाट होशियार था कयूं तो पाण के संभारियो पंहिंजे बच्चन के भी संभारियो नौजवान असांजा रातिन में रूंदिन में झुमरिन में गेमियूं अची वयूं वरी बी अलाए कहिड़ी चंडरी रांदि आहे या ख़ुदा तो हलाए पियो अगरि गोठ चयूं त नौजवान हिकिड़ो 12 बजे रड़ियूं पियो करे राति जो अवा बंदूक खणी आ अवा बंदूक पिणस के बंदूक कोन्हे सुंडो खणी आयो जहिड़े केरु थी जे कोई कोन्हे हिन में अलाए छा आहे हुन में पोइ हुन पिणस जेका हुनखे गार ॾिनी सिंधीअ में उहा ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांव अरे शाहे ते हिन में अलाए जाए उन में के बंदूकाऊं झेड़ो हलाए जाओ लख रुपया माण्हुनि जा तबाह पिया थियनि इहे असां पाण पंहिंजे छोकिरनि खे वठी ॾिनियूं आहिनि त वञी करे रूह विंदुर कयो हाणे इहे जेके विंदुर कंदा इहे सुभाणे तुंहिंजे पेरनि खे ज़ोर ॾींदा जॾहिं बुखार आई ऐं घटि खट ते ज़ुमे इहे तुंहिंजे गोॾनि खे कुलनि खे ज़ोर ॾींदा चवंदा अलाह से हाणे अबे खे महल सां घुराए हा सही टिकी फोटो ना है दवा ना है पुराड़ा पुराड़ी वेचारियूं भरण पयूं मायूं चुंडा पयूं कनि लाबारा पयूं कनि वेचारियूं गुड पयूं कनि फसल जूं हे सुबुह खां वठी होटल ते ईअं चंडो वेठो आहे ओबासी पियो ॾे ॼण मट तो ढकणी लथी आहे 16 मखियूं अंदरि वञनि जो उथे मर घर रे बच्चा तुंहिंजा वेठा आहिनि इंतज़ार में आहे बीमारी कान्हे को होते वेठो आहे रात जो मोटंदा जलसन तो देर सां मां पंहिंजे इलाके जी को होते वेठो आहे अरे बाबा खुदा पकड़ियो अथव छा अॼु इरादो कयो त नमाज़ पढ़ंदासीं नंढा वॾा इरादो कयो मां पंहिंजे भाउ जो मथो न खणाईंदो आहियां इरादो मज़बूत कयो त नमाज़ पढ़ंदासीं छड़ो जुमे जी पंज जमायत सां या वाटर ते कुरान तो फरमाए वज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीना एडी वडी मिल्कियत एडा वडा माल एडा वडा सामान घर में पुछे ज़ुलहज जी कुर्बानी कई चईसे 3 सालन को वडी कर्ज लथो ही ना कुर्बानी जड़ो मान न होयो एक के मोबाइल 50,000 जी पर कुर्बानी ना है मुखो तो ईद ते एकड़े पुछो मा जाने पढ़ाईंदो आ चे सही हिकिड़ो मसइलो आहे मां जो कहिड़ो चे गुरबत आहे सही ॾाढी फार्मी मुर्गी उज़ई कयां जो बिस्मिल्लाह करे सीर ॾेस पोइ सॼो ॻोठ चढ़जोसि जन्नत में हा हो त खणंदो ढोर हिकिड़े बातीअ खे ॻोठ खे उॾारींदी दुआ कयो त रब सम्झ ॾे आमीन त चओ असांजी दुनिया दौलत माल सॼो तबाह थी चुको आहे हे आलम हे वाइज़ हे जलसा अॼु जे जलसे में दोस्त ॾिनो हूंदो ख़ैर में ॻोठाणनि पाड़े वारनि अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत करे यार आमीन त चओ हे जेके जलसा है वाइज़ मदरसा ओड़े पाड़े में हे दुआउनि जा दर खुलिया आहिनि इन्हनि जे करे अल्लाह पाक असां ते राज़ी आहे ऐं रब बरकतूं कंदो रब धारियनि जे मोहताजी खां बचाए अमड़ आसिया कंहिंखों दुआ घुरी तवज्जो हेॾे कयो लिखियल छा में आहे हुई त बादशाह आज़ादी का शइ खुटल को नहीं हर नेमत घर में हुई पर ईमान नसीब थियो उलमा लिखियो आहे मौलाना हजरत आसिया के ईमान कीअं मिलियो न वाइज़ न तकरीर न जलसा औरत ही घर में वेठी हुई भी बादशाह जी ज़ाल इनके कलमो कीअं नसीब थियो बुजुर्गन लिखियो तो हजरत मूसा जी जेका इज्जत कई नंढड़े हुंदे सीने सां लगाए चुमियूं दई खीरा थन जा इंतजाम कई रब राजी थियुसि त हिन मुझे नबी जी खिदमत कई आ मां इनके जहन्नम में न विझंदुसि इनके बिश्त ॾींदुसि केर राजी थियो पोइ जे तव्हां नबी जे वारिसन आलमन सां मोहब्बत कंदो तल मरउ मन हब क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदो जिनके कुरान सीनन में आ तव्हां भी उन्हनि सां गॾु हूंदो
बुरी सोबत को बचो, बुरी यारी को बचो, गलत ताल्लुक को बचो। अल्लाह जे कुरान दे वेझो अचो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। अब वाखो चढ़ो तो वने या सफ़ा मोकलायो इंदा इंदा। एकड़ो मौलवी आ दिल न घबरायो, मिंट था करे वेठो अभी शबी बस दुआ जे मां वेझो इंदो तो वना पियो, तलाक तो में अची विंदासे वेझा। अल्लाह सभिनी ते राज़ी थे, आमीन चो से। मस हेड़ा मौक़ा अल्लाह पाक नसीब कया आहिनि। रब हमेशा असांखे अहिड़ा मौक़ा नसीब करे। ॾाइण त कढ लॻी पिया हा त इहो क़ुरान जा आवाज़ बंदि थियनि, पर क़ुरान बंदि न थींदो सही। हिन ॾिठो त पंहिंजा जेके मांधण हुयनि उनखे खोले करे ऐं शुरू थी विया। पोइ क़ुरान वारनि खे केरु रोकींदो? हे त सच हक़ जो किताब आहे। हिन दफ़े नबी साईं जे साहबा ते बि ॾाढो भौंकिया आहिनि। अल्लाह हिन जूं ज़बाना कढे पाड़ूं, आमीन त चओ। रब जी रब बेनियाज़ आहे साईं। ये मानू जेके एडे वडा वडन में हथ था विझन, अल्लाह साईं जी ज़ात बेपरवाह वा, मता खुदा जो कहर अची वने ऐं नस्ल भी तां जा सड़ी वजन। सचन सा वेयो, सचन सा उठो, सचन सा कचहरी कयो, छो त इन अल्लाह वारन जे वेहण जे करे सालियन सा अज तवा आया हो कंहिंजे करे ऐं तव्हीं हेठि वेठा हो। मां किन के सुञाणा किन के न, सभिनी खे रब इज्जत ॾिनी आहे। को बनी बारो का नौकिरड़ी के नौजवान बच्चन जहिड़ा जेके कॾहिं मिटीअ ते छबड़ीअ ते न वेठा हूंदा, तव्हीं राति जे घड़नि में ठरला रातियूं आहिनि, थोरी फूक थी हले त थधिड़ी हवा थी लॻे, निंडड़ी कयो आहे, तव्हांखे केरु जाॻाए हा, पर तव्हीं अची करे वेठा हो। ख़ल्क़ पई अचे रस्तनि सां कंहिंजे करे। मानीअ जा बग़ैर साईं घर बि मिलंदा आहिनि, वरी हलंदासीं त बि अलाह कंदो रखी हूंदी। हिते तव्हांजो अचणु हिन क़ुरान जे करे आहे। पोइ रब जो ही क़ुरान शाहिदी ॾे, क़यामत में त बेड़ा पार थींदा या। रागनि ते न वेंदा कयो, फिल्मनि ते न वेंदा कयो, होटलनि ते वञी करे टीवियुनि ते इंडिया जा फिल्म गाना न ॾिसंदा कयो, औरतुनि न्याणियुनि जी झुमरियूं ऐं उन्हनि जूं डांसियूं न ॾिसंदा कयो। इहो शान मुस्लमान जो न आहे, इहो शान महबूब जे उम्मत जो न आहे। तव्हांजो शान इहो आहे जेको रब महबूब खे चयो, उतलुमा उहिय इलैक मिनल किताब वाक़िमिस सलाह। मुंहिंजा महबूब तिलावत कर क़ुरान जी, जेको मां अल्लाह तोॾे वही कयो आहे क़ुरान, ऐं नमाज़ पढ़ जेका मां रब तो महबूब खे सुखरी ॾिनी आहे। जॾहिं नबी साईं खे पियो रब चवे त क़ुरान पढ़, नमाज़ पढ़, त उम्मत छा करे? साईं चओ उम्मत बि दुरूद शरीफ़ पढ़ो। हवा जो ढुको आहे त भरेस, गिलास ख़ाली थी वियो। इहो ख़ाली त असां वारो वाइज़ पूरो। इन जो नारो हलंदो पियो त हेॾो बि नारो हलंदो। सफ़ा जॾहिं सम्झो त हाणे हथनि खां ॻाल्हि वञे थी त पोइ हरू भरू चइजो साईं खपी वियो। सॼी दुआ घुरूं महिल सां अल्लाह से तव्हांजो वेहणु अचणु क़बूल फरमाए। हज़रत अमड़ आसिया कंहिंखे सॼो लिखियल छा में आहे? न कई बादशाहीअ जी परवाह, न कई बंगलनि जी परवाह, न कई महलनि जी परवाह, पंहिंजे रब खे सॼई। उहा दुआ क़ुरान पाक में लिखी पई आहे। फरमाई वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्राअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि बिनि ली इंदक बैतन फिल जन्नत इंदक बैतन फिल। ए घोटकीअ जा बंगला मीरपुर जा तुझे खखर कराची जा जन्नत सां न पहुचनि। हिननि बंगलनि ऐं महलनि में माण्हुनि जो साह थो बुसाटिजे। जन्नत जे बंगलनि ऐं महलनि जी जेका रब दरो दीवार रखियूं आहिनि, उन में बि हिकु सिर सोन जी आहे, हिकु सिर चांदीअ जी आहे, गारो मुश्क अंबर जो आहे, 4 नहरूं आहिनि, 70 हूरूं आहिनि। इते त सुभाणे अहिड़ी करे आहे जो अदल प्रबुधजे आहे, पर लॻे थो त धकियल आऊं। है ना साईं? धकियल माण्हू मजबूर हूंदो आहे, मथां भुल में आमीन चवां क़बूल थी वञे। ऐं मुंहिंजा अल्लाह तो सभिनी ते रहम फरमा। हज़रत आसिया कंहिंखां दुआ घुरी ऐं दुआ बि 1 नंबर घुरियईं, अल्लाह से घर ॾे
हे बंगलो, हे महल, हे सोन छॾ में, घर दे जन्नत में। काथे तव्हां भी दुआ घुरो अल्लाह से छा दे चओ ॾाढा। ऐं को मरी वेंदो आहे त दुआ छा घुरंदा आहियूं? अल्लाह मरहूम खे छा ॾे? ट्रैक्टर, चुंगची, छा ॾेसि रब? उहा जन्नत त इन क़ुरान में मस्जिद में मौजूद आहे। चवेसि मस्जिद ॾे हल, गोॾनि में सूर आहे, ब्लड प्रेशर भी आ, शुगर भी चढ़ियल आ। हाणे जो सीरे जो मोकारो कई, सेविन जा 2 दॿा हयई, इते तो के शुगर कोन आई। ऐं मस्जिद में 100 घर जे गोठ जी आबादी में 1 सिफ़ भी मस्जिद में न थे तो पोइ मुसलमान जे जीण जो केड़ो ज़रूर आहे? हे बाईपास ते आदलपुर को हिन घोटकीअ को मां अॼु बि आयुमि या हूअं बि ईंदो आहियां। होॾऊं होटल, हेॾऊं होटल, हेॾा वॾा मुड़ा पिया आहिनि 8 फुटनि जा। ईअं माण्हू वेठा आहिनि, चवंदव त को लॾी आया आहिनि। साईं ज़बीउल्लाह ख़ुदा जो कंदव। मूंखे हिकिड़े कंदरनि में होटल वारे चयो, साईं मां बेंचा खणी हीअं मथे कयां थो त बि नथा उथनि, किरी वरी वेहनि था। आख़िर चई जॾहिं मां रत थींदो आहे त पोइ हिकिड़ी ॿी कारवाई कंदो आहे। पोइ चई मां थोरी मिस कॉल ॾींदो आहे, उतो क़ुरान पाण पढ़े घर वञो, जेल अथव छा? 1 बजे 12 ताईं वेठणो। तव्हां ॿुधायो इहा के सुलझल माण्हूअ जी निशानी आहे? माण्हू हरू वेठो हुजे ॿाहिरि, घर में माल सां इशा जी नमाज़ पढ़ी ऐं भातिन सां बच्चन सां पई रहो, पर फजर जी नमाज़ ते हाणे 1 बजे ते वेहण जे करे सुबुह जी नमाज़ हली थी वञे। सुबुह जा 9-10 पिया अचनि, कुकड़ बांगा पिया ॾियनि, गॾ हिंगा पिया कनि। हे गोगरो पियो हणे जो ट्रैक्टर थो हले हर में। लोटो पाणीअ जो हारेसि किणकी किणकी वरी वेहाणे ते 2 मिंट तरसी चएसि चांहि तयार आहे। ईअं चई हलियो वञ, न उथे त मां ॿधल आहे। ये माण्हूअ जी निंड आहे। नंढा ॿार बि उथिया पिया आहिनि, पखी परंदा उहे बि वीचारा उथिया आहिनि। हीअ अञा सुम्हियो पियो आहे। छो? चइसि देरि सुम्हंदो आहे, देरि उथंदो आहे। सभिनी आलमनि खां पुछो, ए आलमनि जो इलाइक़ो आहे, मां त हिननि जी जुती बि न सुम्हां। इहा आदत चङी आहे, देरि सुम्हणु ऐं देरि उथणु चङी आदत। अॼु मां अवां में उम्मीद थो कयां, ख़ासि करे नौजवान बच्चन जहिड़ा हो, इन चंटीअ मां जिंदु छॾायो। किरोना हूअ घटि अथव, हीअ किरोना वॾी आहे। मोबाइल हाणे हिकिड़े छोरे, नंढे छोरे पीउ खे मथे तो चढ़ी वियो। अड़े साह तो निकिरे पिया। छोरा ख़ुदा जी मार कोई लहो त सही, जे लहंदो में वाइदो कर त मूंखे 10-11 ताईं मोबाइल वठी ॾींदे। हुन चयोसि मां हाज़िर चवां थो। वरी छोरे जे भारत में वॾी हुकूमत बि अची वई, सम्झो था न? हिकिड़ो पुटु थी ख़ुदा पाणा पटई, इनखे बि न ॾींदे, काॾे बाहि ॾींदे या पैसा मस्जिद लाइ चवेसि त के 500 रुपया ॾे, सीमेंट जी बोरी ॾे, त अहिड़ा तारा कंदो ॼण मिर्गी थी अथसि। अब हिन मस्जिद ॾे न हलंदा कयो, 12 महीना कमु थो हले, तोखे वॾी कस थी लॻे। उहे बि त जवान जल पंहिंजा बच्चा ॾिना, जल पंहिंजूं जानियूं ॾिनियूं कंहिंजे नाले में। चओ साईं, अल्लाह जे नाले में, रब जे राह में, मुझे पैगंबर करीम जे सहाबा पंहिंजा वतन छॾिया। कुरान तो फरमाए, वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। पहिरियों नंबर नेकीअ में अगराई कंदड़ महाजिर, ॿिए नंबर में अंसार। महाजिर मके खां मदीने आया, मदीने जा अंसार जल पंहिंजा माल जानियूं ऐं बाग ज़मीना ॾिनियूं, पछाड़ीअ घर जा सामान थाम बि खणी आया। से अधो अधु करे विरायो, अधु इन्हनि खे ॾियो त अधु असां। इहे थी उहे जवान जन खां रब राज़ी आहे, उहे रब खां राज़ी आहिनि। शामिल लिखियल आहे, अल्लाह तो असांखे उन्हनि जो सचो गुलाम करे। ए मस्जिदियूं, मदरसा, जलसा, वाइज़, को गरीब मिस्कीन पाड़े में को बीमार, ये मुसीबत को बचण जा दर थी। पहिरियों इलाज इहो कर त रब तू असांजो शिफा टारे। अल्लाह शल रहम करे, आमीन चो। अॼु ॾिसो था बीमारियूं अहिड़ियूं जंहिंजो नालो ई न ॿुधोसीं, अजीब क़िस्म जूं।
हाणे या कोरोना जो नालो ॿुधो इहो ज़ुकाम ऐं खंघि लेस इहो त पाण खे 12 महीना आहे थोड़ो सण बुखार त लेस अची वियो खंघि सां उन खंघि जी उन सां यारी आहे पकोड़ो तरियल बरियल हाणे ठोक ॾेई छॾेसि त ॿिनि ॾींहंनि खां पोइ अहिड़ो खंघंदे जो मोआ बि कब्रुनि में शिरक भरींदा हाणे हिनखे नालो मटियो अथऊं सम्झो था न आहे गॾो पर उनखे झुल विधी अथऊं डांत जी आहे गॾो पर झुल डांत जी झट खां पोइ जॾहिं गॾो हींगंदो त सभु चवंदा हाणे त गॾो हो हाँ पे मानन जो फाटे नक बंद हथ बंद चीचा परे 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 जो कहता है अल्लाह हे गरीब बेचारा छड़ियो पानी पिया पियन लाबारा थ्रेशर भी इन मुंद मोया साईं जड़ी बीमारी हले पई तवा को मां पुछां तो थ्रेशर जी दज़ वडी हुंदी आ कि न खास करे मानु थ्रेशर जो मुंह भी रोड दे कंदा आहिन छो हवा जो रुख रोड दे आ भली मानु जो जंगा भजन पर हे चंदो मुंह हेने करे रोड दे 3 किलोमीटर 4 तई दज़ विंदी आ गरीब कम कन पिया न जुकाम न खंगियूं न लेस न का भी शय ई पंहिंजे मौत जो खोड़ मरिया बाकी हाने 80 साल जो कुराड़ो जो खंगी थींदस ऐं को जुकाम वगैरह त इहो को 16 सालन जो थींदो छा इहो त उही भी मरंदो तो चवे न चवे बेचारो रब के प्यारो थींदो ऐं ॿियो वॾी बीमारी गणतीअ जी हूंदी आ डॉक्टर वटि वञो न जो चवे त तू सफ़ा खुश आहे आयो छो आहे हे वठो टिकी त टप ॾींदो घर ईंदो पर जे डॉक्टर चएसि न तू त बाक़ी बचो आहे हेॾो त गरी वियो आहे हेॾो बि बसि हाणे मिंटनि जो महिमान आहे उन ई महिल चवंदो कलमू पढ़ाए गणती बीमारी सही असांजो मौलाना चवंदो आहे त जेकर को कुराड़ो 70-80 साल जो यासीन सूरत अर-रहमान सभु पढ़ पोइ बि न मरे त गोठ जो 10 कुराड़नि खे चओ अबे खां पुछण अचो बसि 2-3 पुछुसि त कुराड़ो अलाह तोहार हिक कुराड़ी चवंदी तारा आशा थी आ अथसि ॿी चवंदी ज़ुबान काकड़े में लॻी वई अथसि टी चवंदी चप ॾकनि सिधा बसि चौथी ॻाल्हायो त कुराड़ो फू हे जो चवण पिया न मौत खणी आयो आहे कट बीठो अथव हुते बीठो अथव हे इधर उधर हो जाओ ये करो कंहिंजो नंबर मिलाए त बि पहिरियों नालो इन जो पिया खणनि कोरोना हिकु खतरनाक बीमारी है कम हुई है लेकिन गई नहीं है गई थी न गई थी असां न छॾियई कोरोना जाने तू जाने हे छड़ो फोटू कढराए मल नक ते बदंदा तो फोटू मल पो कंहिंखे भी कोन थव जॾहिं कैमरा ईंदी आहे न तंहिं महिल मुराद अली शाह खे बि आहे पंहिंजो हुन शाहन खे बि ऐं तंहिं महिल हिन इमरूअ खे बि हे ॿधी माण्हुनि फोटू कढियो वरी फोटू निकितो साॻियो ईअं था घुमनि 50,000 खां मथे मुझे ख्याल में 5 लखन के लगभग जरी पहिरियों मानू मो अमेरिका में कारे रंग वारो पहिरियों उन जे एहतजाज में 5 लाख 10 मानू बाहर मैदान ते निकता हिक ही माल साईं न कंहिंखे मुंह ते अखाड़ी ही न यो शिको हो न कंहिं यतन में जेकॾहिं बीमारी हुई त 10 लखन मानू के ता गॾु थियण छो ॾिनो दुआ कयो त रब हरमैन शरीफ़ैन जो रौनकूं बहाल करे आमीन त चओ ॾाढा सब कुछ करण वारो केर कुरान दो फरमाए रब्बी बिनली इंदक बैतन फिल जन्नत हजरत आसिया कखो दुआ घुरी मेखा लगियूं पयूं इन रतो विद्या बंगुले मो माल मो बाहर निकती पईया काडे शाही लिबास व्या काडे शाही जोड़ा व्या काडे शाही खाधा व्या वा अमर आसिया तुझे ईमान तो सदको वञा कंहिंखे पई सॾे करबला जे शहीदन कंहिंखे सॾियो बैत को न चयो शहर को न चयो करबला जे शहीदन अल्लाह जो कुरान पढ़ियो छो त नबी पाक के रब फरमायो वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रु कुरानुम मुबीन सोना नबी असां तोखे शहर ऐं बैत न सेखारिया आहिनि असां तोखे कुरान जो ज़िक्र असां तोखे कुरान जी रहमत ॾिनी आहे हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान इहो ई त कुरान आहे जेको बनीनो इंसान जे लाइ हिदायत आहे इन हाज़ल कुरान यहदी लिल
लिल्लती ही अक़वम, बेशक ही कुरान जेको हिदायत जो रस्तो ऐं पैगाम खणी आयो आहे। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। आस्ते दाचो सुभान अल्लाह। थकिजी पिया हो त मां हिते ब्रेक जा 2 मिनट साथ ॾींदव त 2 ॻाल्हियूं करे वठूं। इहो क़ुरान रहमत आहे। तो इहो क़ुरान हाणे छड़ो चुमियूं ऐं मिठियूं ऐं पींघे में लोॾे 7-8 रुमाल वेड़े रोज़ गुलाब जे गुलनि जी हिकिड़ी लड़ी वठी ऐं क़ुरान जे मथां रखी छॾ। महीननि जा महीना खुले कोन ऐं हिक कमरे में टीवी खुली पई आहे। नथा ॻाल्हायो। हाणे त जेके 8-10 कमरा जगह थी ठहे न, उन जगह में हिकिड़ो 30 फुटनि जो जुदा हाल ठाराए ऐं दुआऊं पिया घुराइनि संगत। बोल साहब दुआ घुरजो, हे जेको हाल आहे न इहो टीवी हाल आहे। मूंखे हिकिड़ो वठी हलियो, मां चयो वाह जो नेकीअ जो कमु हिकु ई करे छॾी। इहा सम्झ मां जो कंहिं ॾिनई। हे ख़र्च जेको कयो थी अजायो, असली ख़र्च सजायो त हे कयो थी जेको टीवी हाल ठारायो कि हा न साईं। मां जो हिकिड़ो अर्ज़ु आहे जे कहिड़ो, मां जो जॾहिं मरी वञे त पोयनि खे चइजाए इते पूरनी मुनकर नकीर बि न ईंदई। टीवी हाल आहे। मुवहिद पुराणो नेक सालियो नमाज़ हज उमरा कयूं, वॾो सालियो माण्हू बि सदाए कंहिंजी जगह में टीवी हाल पियो रखे। ईअं नथो चवे त ज़िक्र जो हाल आहे। अम्मा वॾी वेहंदी तस्बीह खणी, बाक़ी अदियूं नंढियूं सभु अलाह जो नालो वठंदियूं, हिते घर जी नमाज़ पढ़ंदियूं। पोइ जॾहिं इहा नियत करे त तुंहिंजे घर जी सिर ऐं तुंहिंजो सीमट गाटर टीयर बि रब नेकिन में लिखाई। अॼु असांजे घरनि में हाल इहो, जे परणायूं था न्याणी त उनखे बि डिश जा 2 टोकरा ऐं 2 सेट टीवीअ जा, 5 सेट राग इंडिया जे गाननि जूं क्लिपां न्याणीअ खे ॾे पियो त मुंहिंजी न्याणी पराए घर में पई वञे त खाली न वञे, कुझु सामान जन्नत जो खई। अॻियूं त माण्हू परणाइनि कोन था, अहिड़ा पापी आहिनि क़ुरानी। ओ अशा मथा थी आ त बि चवे तो थधी मिटी आ। पाण 70 साल जो कुराड़ो ऐं घरवारी मरी वञे न, छड़ो कन में चवे ॾाढा ॿी शादी कंदे अरे रिम बिम कमज़ोर मशीन ठका वधी छॾई। सालन सर जा आवाज़ रेलवे लाइन ते था ॿुधजनि त बि कुराड़ो मरे पियो रूड़ 2 पेर कबर में। ॾोह बि न्याणीअ कयो थी, जेका वेचारी वेही पंहिंजी ज़िंदगी विञाए वई। वेचारी पंहिंजे ज़िंदगीअ में सब्र जो सीर ऐं ढुक पी करे मरी कबर में पुगी। इन न्याणीअ जे केस में क़यामत में जेको हाल हूंदी, चलो ख़ुदा रहम करे। आमीन त चओ। उहे पीर, उहे मुर्शिद, उहे वडेरा, उहे खान, उहे साहब, उहे भोतार, उहे हाजी, उहे मौलवी जेके इबादत भी कन, नमाज़ा भी पढ़न, दुनिया जा फैसला भी कन, पर पंहिंजूं जवान न्याणियूं पिया विहारनि। ॿुधी छॾियो, मुंहिंजे महबूब पैगंबर खे 4 न्याणियूं हूं। घणियूं चओ ॾाढा। हजरत सैयदा ज़ैनब, हजरत सैयदा रुक़ैया, हजरत सैयदा उम्मे कुलसूम, हजरत सैयदा फातिमा ज़हरा। 4 न्याणियूं नबी पाक के 3 ॼाटा छो त 2 न्याणियूं हजरत उस्मान के ॾिनो। सदको वञा महबूब तुंहिंजे कदमनि जे जुतीअ तो अॼु जो पीर पियो चवे त मुंहिंजे सानी मट कोई न आहे, वॾेरो पियो चवे मुंहिंजे बराबर कोई न आहे, पैसे वारो साहब पियो चवे त मां वॾी कुर्सीअ जो मालिक आ, तवा लख साहब लख जमींदार गॾु थियो, पर मदीने वारे मोहम्मद जे कदमनि जे जुतीअ जे मिटीअ जे बराबर कोन्हे। जॾहिं नबी पाक परणायूं त तूं केरु थींदो ही जो चवे पियो क़ुरान सां निकाह हुआ, थधी मिटी आ, हिन जो कब्र सां निकाह हुआ, कॾहिं बि न थींदो। फ़ैसिलो क़ुरान जो हलंदो। फरमाए वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा ला
ना है मोमिन मर्द के ए मोमिनानी औरत के जेको फैसलो अल्लाह करे जेको फैसलो नबी करे हे इनहिराफी करे हे पोते पैर करे चवे तो मां पंहिंजी मर्जी ते हलंद में कुरान जो फरमाए यो मोमिन जो शान ना है बी जाते फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम प्यारा तुझे रब जे रबूबियत जो कसम जेके तुझो फैसलो कबूल ना है वो मोमिन कोने टी जाते फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना कामयाबी तवाजी पैगंबर जे रास्ते में आ चौथी जाते फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सुभान अल्लाह में सुस्तिया यो मां शा पढ़ो चौड़ा जा इन कुरान जी माना पढ़ो कामयाबी पैगंबर जे तरीके में नबी देंगे तुझो फैसलो कबूल ना है मोमिन ना है मोमिन के लायक ना है जेको फैसलो अल्लाह करे हेडी खल्क वेठी आ अल्लाह ताने बच्चन में बरकत करे आमीन। तो चो आबादी तमाम बड़ी थी वई आ मुल्क जी भली थे हिनन वडा हरबा इस्तेमाल कया है त कौमा घटजन मानू घटजन आबादी घटजे पर आबादी वधे पई जेतरा बच्चा घर में इंदा ओतरो रिज़्क इंदो चो सही जेतरी औलाद जमंदी ओतरो ॾियण वारो केरा पालण वारो केरा मां देखड़े कारी साहब को पुछो पढ़ाए पे चारो के गोठ में पगार 4.5-5 मां तुझे भाती घणा हो चे 10 बजाल मुड़सों ए बाकी बार है माना सूज की जरे घट सीट बा सीट 5000 रुपया हेड़ो डुकर सही कलीमुल्लाह साहब एडो वडो डुकर जो मानो साह मथे पिया खणन इन 5000 वारे के केर पियो पाले ओडे हाल यो थे अंग्रेजी जो जोगड़ो रिटायर मुलाजिम शिकारपुर को आयुम पे रस्ते में करी जाए ते वेठा थे चाहे जलाए वेठो मा जो से दियो खबर रिटायर थी आओ जी हां हाफिज साहब मा जो पेंशन घणी दव तो ओबासी नहीं से पेंशन में मजो कोने हुकूमत चंडरिया पेंशन मारे छड़ी दो छड़ी 90000 घणी तो मां खिल्यो में जे खिल्यो छो मा जो से तीली जड़ी साड़ी चा 90000 सुमड़ पे के पियो मिले शाबाश न मौलवीन गया आलमन गए जेके 15 डी घर पे वजन 6000 रुपया मिलन अन्या भी गोठ वारा खुटंदा न तेरे मौलवीन के गोलींदा न सही पत्ती जा त जो 100 रुपयो इंदर महीने में गडे दी तो मावा हेडियो भिंडियो लथई हेडा सामान लथई हेडो कारोबार पियो ले तुझो शोरूम प्यालन तभी 100 रुपए जे ला गोठ जे मौलवी के अघूर निंड्रमो पे उथारे मालूम जो तो बरकत कुरान में तो समूरा बरकत आज सब अधु कयो तो रसूल जे सुन्नत ते हलंदासे ये कहीं जी सुन्नत बड़े मजा आए अल्लाह खुश रखे अध जागती अध निंड्र पर तो लेखो ना पोड़ो माड़ो है ना तो जरी सते मुखे भी खयूं थी वने पर मां गालाइनो आ इन जे करे झट तवा के ए सीड़ायो थम अल्लाह तवा के खुश रखे आमीन। जुबैर अहमद फोन कई तो जरूर अचो जलसे में हिनन जी भी जिंदगी जवान है अल्लाह बरकत करे न इंशाल्लाह करी न करी सुन्नत छड़ी दा वाइज मौलवीन जा बुद्धि बुद्धि मुन्ना मौलवी थी आए तवा भी जलसन में बुद्धि बुद्धि अल्लाह बरकत करे सब दीनदार हो अज इरादो कयो तो महबूब जी पोख पंहिंजे चेहरे ते रखंदास इरादो पको ता मार्केट न किरंदो मता को भाव देव त रेट के धक्को लगंदो रेट के कोई धक्को ना है अजा हिन सा इंशाल्लाह ता जी इज्जत वधंदी आने मोहर्रम में वडी चेकिंग जी खैरपुर जो वरियो रेंजर जी चौकी है तमाम वडी अलाए केतरी कतार में गाड़ियों 20-25 पे चेक कन जड़ी मुजी गाड़ी वटाया अगो साईं अब्दुल कयूम 10-5 गाड़ियों अगे वो एकरे प्रोग्राम में काथे वणो पिया साईं के अगे में चियो से ता भी हलो वरी जड़े रे मोडे आया जैसे आप जाए इस पास इस तरफ से गाड़ी निकाले मां जो इयो ते हिन रसूल जे सुन्नत जो कमाल और ये गाडर हो जन सा नहीं मथो ये गाडर छपर खजिया जी काम वरी एड़ा चंद्रा कूड़दानी जे अली जा छपर चंद्राई तुजी खातो हजरत अली जो
खुदा जे कार खोट जो बाबा सही हजरत अली के ते एतरी दाढ़ी सुन्नत जो सजो सीनू ढकियल हो ए कुरान सजे जो हाफिज हो अम्मा फातिमा जी चवे मुझो अली निकरंदो ते पेरू सिपारो कुरान जो पढ़ंदो मोटंदो त आखिरी सिपारो पढ़ंदो हजरत हुसैन करबला जे अंदर कुरान पढ़ियो मुझे मुर्शिद अली कुरान पढ़ियो खैबर जे अंदर अल्लाह जो नारो हयो ओ कलमे पढ़ वारो मुझे हुजूर पाक जे अहल बैतन कुरान पढ़ी करे उम्मत के सबक ॾिना अज करबला जे शहीदन में जेको असी गड थी करे ऐ उनन जी दुआ में असी उनन जी तारीफ पिया कयो त ही तारीफ करण मा जरूरी तो समझा जेको नमाजी आ वो करबला जे शहीदन जो आशिक केरो चौड़ा जा जेको कुरान तो पढ़े वो करबला जे शहीदन जो जेको जिक्र तो करे वो करबला जे शहीदन जो डाढा चो जेको सच तो गलाए वो करबला जे शहीदन जो आशिक आ छो त सच में मुझे हुसैन का वधिक दुनिया में कोई उहाल जग की चोटे करे ए दुनिया के पैगाम दिनो अज भी उहा लड़ाई सागी हले पई हाने भी असा जा आलिम खत्म नबूवत कॉन्फ्रेंस आ 7 तारीख ते पेशावर में अल्लाह कामयाब करे आमीन उलमा बेचारा बेसमर सामान अकेले सिर मैदान में भी करे इन बातिलन जी अखिन में अखियों मिलाए करे हलन पिया अल्लाह उन जे कदमन की हिफाजत करे और मां तवा के सलाम तो कर जमात के साईं ज़बीउल्लाह जलसन में वाइजन में रेलन में जलसन में प्रोग्रामन में जेका जमात असा जी अचे पई न खीसे जो खर्च करे अल्लाह तवा जे माल में बच्चन में रिज़्क में बरकत करे मथों बल्दियाती इलेक्शन भी अचे थी इंशाअल्लाह साथ आलमन जो दींदा ए शुरू थिया तो चंद्रा जाग जो मदा हेडो जो गोठ वरी मीरपुर में हणी छडन अल्लाह जी कुदरत त दिसो न काथों जो जायल काथे जो के हे हुन तालके जो पंहिंजे पाण के खटाइण जे ला हिन दफे वारो हिन कुरान जो ऐ कुरान ते क़यामत ते आहे पर खुदा करो त इन मुल्क में इन कुर्सी ते कुरान अचे हाली त ज़ालिमन जो कब्ज़ो आ सही गधा जे पेट जेडा अंग्रेजी किताब रखया कुरान जो कानून कोने डॉक्टर साहब जे केस के 7 साल पिया चन हिन माल ते वकील कोर्ट में न थो अचे मस्जिद में शहीद थियल जैन जे खून जा कतरा मस्जिद जे भितन के लगा कालीन ते किरिया जैन जो लाश मस्जिद में खयो वियो मौलाना जैन जे जनाजे में लखन मानन शिरकत कई अज उन जे केस के भी एडो वडो अरसो थियो आ अञा समझा पिया शहीदन जी रत रंग लाईंदी या रंग तो क़यामत ताईं हलंदी इन शहीदन जे खून जे करे त इन दीन में कुरान जे कम में मदरसन में बरकत थींदी आ इन जे करे तवा के झंग जर में कच्चे पक्के में जरी जलसा हलंदा मार्च को पेरियो दरिया जे अंदर परे पासे को आया से कंध कोट डो एकड़ो जलसो होजे उन जलसे में माथ खणायो ते जो कुरान जा हाफिज घणा न त 35 जण न थु खयो घणा जणा एगड़ो पोड़ो हो सफा वडी उम्र जो उन भी हथ के पिंपड़ी वशियो जे हे भी कुरान जो हाफिज आ ए अन्या ते कुरान जो खत्म मुसलो पढ़ाइंदो ए कुरान ये पढ़ंदो आ जो एकड़े दफे पोयो 4 हाफिज बीठा आखिरी खत्म जे रात ते एक लुकमो भी न खई ये कुरान सीने ते लिखियो पियो अरे जेके कुरान सीने में उनके मानू ता चोने अहल बैत जो दुश्मन आ जेको कसीदा बैत और शेर चवे यो पक्को आशिक कुरान नबी पाक के सुखड़ी मिली कुरान महबूब करीम के रहमत तौर इनाम मिलो यो कुरान जंजला रब करीम फरमायो औजिद अलैहि वरतिल कुरान तरतीला सोना रात जे घड़न में ठाए ठाए मां रब जो कुरान पढ़ तो मां रब तुझो कुरान बुधा तो मां अर्ज पे कयो तकलीफुन सा आजमाइशुन सा जन्नत इंदी फरमाई अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातकुम मसलुल लजीना खलौ मिन क़ब्लिकुम आने आलम व्या 50 जना उर्दन काडे से ए जरी सर्विस खुले लई लॉकडाउन नो कुछ ठट्टे से जावला जो भी ठेड़िए जा दोस्त भी उर्दन हो ये लबनान जा इलाका हजरत शोएब अलैहिस्सलाम जी कब्र भी उते आ खोड़ सारा नबी है बुजुर्गन बुधायो त आहिन भी मुसलमान रियासतूं
मुसलमान इलाका है पर ॾिसी करे अखियुनि मां पाणी न पीअंदो जेको उन्हनि जो लिबास हुलियो ऐं उन्हनि जी हालत आहे उहा ॾिसण जहिड़ी कोन्हे। सबबु इहो आहे घोटकीअ जे इलाइक़े वारो जो उते क़ुरान जो इल्मु ऐं तालीम हली वई, इन जे करे माण्हू निंधणका थी विया जे जानवर तीअं इंसान। हिते जेको तव्हां बचा पिया हो न इहो हिन सोणे जे करे। चओ साईं कंहिंजे करे? हाणे हिन क़ुरान जी ख़िदमत जेका आहे न इन आलमनि तव्हांखे जाॻायो। हुते हुते चपे चपे क़ुरान जा मदरसा मस्जिदूं मीनारा हणी करे। अॻे दफ़े पियो मूंखे हिकिड़ो चए रंग रूट चई से चपे चपे को दीन हथनि मूं थो वञे छा जो तव्हां मस्जिद में मदरसा ठाहिया आहिनि। मां चयो तूं ॿुधाए त पेट्रोल पंप रोड ते घणा आहिनि? तव्हां ॿुधायो भला, थोरा या घणा? होटल त कुतनि खां मथे आहिनि। चओ होटल त चओ मांटड़ियूं भला छड़ो आदलपुर में वञ त बसरनि जा रेड़ा। चओ साईं जलेबिन वारा होटल घणा हुजनि, पंप हिक ॿिए जे साम्हूं चार चार ठहिया पिया आहिनि। होटल हुजनि, दुकान हुजनि, बाज़ार हुजे, पर जे क़ुरान जो मदरसो ऐं मस्जिद जो कंहिं मौलवीअ बुनियाद रखियो न घर ताईं विधंदो वेंदो। इहे मुल्ला हिते ख़ैर में बीठा छो छो बि तूं जो छा इहो मुल्क तुंहिंजे वॾनि जो वेसा छा? मुल्ला भी इन मुल्क जा आहिनि, तूं भी इन मुल्क जो आहे, असांजो भी इन में हिस्सो आहे ही आलमन जो हिस्सो। तव्हीं त हुया कोन तारीख़ त आलमन हलाई, अॼु भी इन मुल्क जी हिफ़ाज़त आलम कंदा। असांजे आलमन त ऐलान कयो आहे अल्लाह न करे जो पाकिस्तान ते को मेरीअ खे गणे न हे छा थींदो आहे इहो वीचारो मुधी अलाए मुंडी। हा साईं इहो उन सां हे वेंदा इमरान वारा। हिन जो कमु आहे तूं लंडन वञ पुराणनि सावरनि ॾे हे वेंदा मौलवी ऐं तालिब जन अमेरिका जा टपड़ गोल करे ऐं चइसि वञ घर सुम्हो। हे किरोना में पंहिंजा मोल लाश पियो पूरे। हे वेंदा असांजे मौलाना ऐलान कयो अल्लाह मौलाना फज़ल रहमान जे सेहत में उम्र में बरकत फरमाए। फरमाए ख़ुदा न करे जो पाकिस्तान ते वक़्तु आयो त पहिरीं सिफ़ में आलिम तालिब हूंदा। पाकिस्तान असांजो आहे। चओ पाकिस्तान चओ ॾाढो पाकिस्तान असांजो वतन आहे, मुल्क आहे। इन जे इंच इंच ज़रे ज़रे जी हिफ़ाज़त मुस्लमान असीं करे करे रहंदासीं ऐं इंशाअल्लाह ही मुल्क क़यामत ताईं इन नाले सां ज़िंदा रहंदो। पाकिस्तान चओ ॾाढो नालो त भलो आहे, दुआ कयो त कम बि अल्लाह भला ॾे। पाकिस्तान जहिड़ो नालो साईं मोहम्मद मुराद फरमाईंदा त मिस्र जो हिकिड़ो आलिम पियो चए त जहिड़ो तव्हांजे मुल्क जो नालो आहे ऐं दारुल हुकूमत वरी इस्लाम आइन जो पढ़ंदे चवंदे हदीस आहे। आइन में अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। मिस्र जे बुज़ुर्गनि चयो त तव्हांजे मुल्क जो आइन नालो ऐं गादीअ जे अंदर जो नालो चवंदा हिते त हिकिड़ो बि गुनाह न हूंदो। अहिड़ो भलो मुल्क आहे ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो वक़्तु ईंदो। आमीन चो ॾाढो तकलीफ़ूं ईंदियूं पर मदद कंहिंजी ईंदी? मदद रब जी अची चुकी आहे। मता नसरुल्लाह ईमान वारा कलमे वारा ये दुआ पा घुरने सदाई मेणा ॾींदा हो त मुला चढ़ियल घोड़े ते वाइज़ कयूं खुतबो पढ़ियो निकिता था वञनि। अॼु इंशाअल्लाह ईअं त न चवंदो वञा, ईअं चवंदो त ॿीहर हिन खां बच भली ज़ुबैर जाॻींदो। हा बाबा साईं हाणे मूंखे साईं भी वेठो आहे यको उनजे भी सफ़र उमिरि पोड़ पते नज़र आहे। तव्हां में भी खोड़ पोड़ा वेठा आहिनि। बसि हाणे कम खे खणी आया आहियूं। दुरूद शरीफ़ पढ़ो त हिन खे पूरो करे वठां। अमड़ासिया कंहिंखो दुआ घुरी तूं भी त तारा कढी छॾिया न सौट। अल्लाह तोखे ख़ुशि रखे। आमीन चओ। इज़ क़ालत रब बि हाणे मटे से कुझु एॾाई। इज़ क़ालत रब बिनली इंतक बैतन फिल अल्लाह सभिनी खे जन्नत ऐं मौलाना जन्नत मिलणु को वॾो कमु कोन्हे। हे वॾो कमु आहे। पोखा करणु, फसल करणु, ज़मीना ठाहिणु, बाग वठणु, घर ठाहिणु। जन्नत सवली आहे। अल्लाह जा फर्ज़ पूरा कर, रसूल जे तरीक़े ते हल। जन्नत तुंहिंजे लाइ तयार आहे, इंतज़ार में। मरण सां इहा क़बर जन्नत जो बाग। मूंखे हिकिड़े दोस्त चयो त मां कबरूं ठाहींदो आहियां। अशी ॾाढ़ीअ कोई बि ॻोठ में मरंदो आहे तो कोडर खणी ब माण्हू खणी कबरूं मां ठाहींदो आहे। मूंखे वॾो ख़िदमत जो इन कबर ठाहिण जो शौक़ु हूंदो आहे। कई कबरूं ठाहियमि। हिकिड़ी कबर मां अहिड़ी ठाही जो हुन कबर में जेका अंदर फिज़ा हुई
उहा अहिड़ी ही जो संगत के चए में हुन लाश जे लाइ का ॿी क़बर ठाहियो मूंखे हिते मिटी विझो। अल्लाह अकबर। हो भी लई जेके गॾु या मज़दूर मूंसां साथी उन्हनि बि चयो यार हे हीअ पाण उमिरि क़बरूं ठाहियूं आहिनि हिन में अलाए छा आहे बस लाजवाब क़बर पई लॻे पर हाणे जीअरो कीअं पाण खे पूरिया हर कंहिं खे साहु प्यारो आहे की न साईं। ख़ैर जनाज़ो आयो तदफीन थी हुयो त पाड़े जो पर मूंखे एतिरी ख़बर न हुई पोइ उनको मां पुछा के हमें तो ही अल्लाह जो बानू ॾाढो चङो माण्हू हूंदो क़बर थी ॿुधाए पई अहिड़ी फिज़ा ही क़बर जी चई से ॿियो त जो कुझु हुयो नमाज़ बि पढ़ंदो 5 वक़्त जमायत सां सभु ॻाल्हियूं हूंदियूं पर सुबुह जो 1 घंटो पूरो अल्लाह जे क़ुरान जो दीदार कंदो पढ़ियल कोन छड़ी ज़ियारत छा कंदो चओ छड़ी ज़ियारत कंहिंजी ऐं उन जे पुटनि ॿुधायो त उहा घड़ी खाली न हूंदी जेसीं ताईं क़ुरान में दीद हूंदी हुअसि अखियुनि मां पाणी पियो वहंदो हुअसि। इन क़ुरान जे करे रब बाननि जूं क़बरां जन्नत जो बाग पियो करे। नौजवान साथियो बच्चन जहिड़ा हो औलाद जहिड़ा हे अशी ॾाढ़ी बि मेड़ अथव हे पटको बि मेड़ अथव तव्हांखे त मींहं ऐं दरिया जे ॿोॾि जो फ़िक्र आहे हीअ जेका ॿोॾि आई आहे सैलाब इन खां बचो बेहयाईअ वारो उरियानी फहाशीअ वारो जेके अड्डा प्यालन शराबन जा ज़िनाउनि जा हाणे त इमरान ख़ान बाबा हाणे हम तो चोटीअ जो ऐलान कयो अथई वड़े भया इमरान अहिड़े भया इमरान हाणे अॼु ऐलान कई त बाबा हाणे सफ़ा सस्ता पतींदी गिणती न कयो हर को भंग पोखे तू थी मैं मोह में खुदा के पाड़ा पटई हाणे कणक जेका कल कलो कोनी नथी 1300 रुपए गरीब घुराइनि पिया त को वठे नहीं कोन पियो हाणे 2200 या खंड जेके अॻे असांखे मदरसनि में 2 किलो चवंदा हुआसीं त 5 वठी ॾींदा माण्हू हाणे 5 था चवनि 1.5 पाव था वठी ॾियनि मोल साहब खंड चढ़ी वई हर शइ आसमान जा ॻाल्हियूं पई करे वड़े विया सम्झ अची अथई माल था भंग पोखियो हाणे भंग जो पोख बि लहंदी ऐं माण्हू पीअंदा त सियाणा थींदा न हाणे चए तो कुलनी के अघूर निंड में हणा पोइ मुल्क के खावा पोइ भॼा हूंदा ई कोन जाग में त ॻाल्हाईंदा कीअं छो त मवाली हूंदो आहे 22 कलाक निंड में 2 कलाक जाग हूंदी त तॾहिं त चवंदा आहिनि असां हिते आहियूं ई कोन मथे आहियूं मथे कोन होता हिते ई था घुमो कमंद में अहिड़े विया छोरा खुदा को हिनखे हिदायत ॾे आमीन त चओ हिदायत न त माल सां खुदा भीड़ो करे थे आमीन चओ न ॾाढो आयो आहे ओॾां हज़रत आसिया कंहिंखों दुआ घुरी इज़ क़ालत रब्बि बिनली इंतक बैतन फिल जन्नति व नज्जिनी मिन फिरऔन व अमलिही ऐ मुंहिंजा रब ऐ मुंहिंजा पालनहार साईं दुआ था घुरो बस मां समझी वियुसि हाणे बसि देर न आहे इज़ क़ालत रब्बि बिनली इंतक बैतन फिल जन्नत वाइज़ हिक जाइ ते कंदा आहियूं पर नज़र सॼे पिंडाल में हूंदी आहे छो त मथे वेठा आहियूं न ॾिसंदा वेठा हिकिड़ो बुज़ुर्ग दुआ पियो घुराए अखियूं बूटे रुमाल मथां वेड़े त पोयों के जमायत के तकड़ ही हुन जी हुण बदी हुजे आखिर उन जमायती अॻियों वियुसि मौल साहब अल्लाह ख़ुशि रखई रब पाक असां ते राज़ी थींदो अल्लाह पाक असांखे जन्नत ॾींदो हाणे हथ कढ त घर जी कयो अल्लाह बख़्शो हाणे तूं बचे सो हाणे मजबूरी का नाम शुक्रिया बस असां बि छा कयूं बाबा सही वारो मिली वियो त 2 ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं पिया तव्हां बि जो 1000 रुपया ख़र्च कयो आहे त न्यापो ॾेई त न मोटूं न 2 ॻाल्हियूं दिलि में बच्चनि खे त विहारियूं न नौजवान बच्चा आहिनि असांजा औलाद जहिड़ा आहिनि इहो जो सॼो ॾींहुं ईअं फीत था घुमाइनि चीच जो टड़को अथनि तारा बीजी विया अथनि हिक हिक खे मट जे ढकणीअ जो चश्मो आहे से मुंहिंजी दीद 8 नंबर ते आहे क़ुरान पढ़ी अंधो थिए हा त ॾुख न थिए हा खुदा जो कसम आहे कुरान पढ़ी अंधो थिया तो दुख न थिया तेरे कुरान पढ़ंदो नजर ते असर पियो सॼो ॾींहुं सॼी राति या बाहि पई बरे हंध में अचो हिन कुरान सां यारी रखो तयार आयो कुरान सां रख तूं यारी त तोखे ॾे दिलदारी
कुरान का मुंह न मट तू शैतान जी यारी सट तू तथिए पासे झटपट तू का राह मिलई रहदारी मतारे मौलूद बुद्धियों पैसा कढो हे मां ये चुटको चयो एड़ा को ना अल्लाह एड़ा जो थी पवन त दुआ न कयो न मोहागम चांडियो सच तो चवे रब जाने कुरान जो बिश्त उमाणे चांडियो सच तो चवे रब जाने कुरान जो बिश्त उमाणे थींदई कबर रोशन सुभाणे जै भी कई खिदमतगारी कहीं जी चओ डाठिया कुरान जी खिदमत कयो कुरान के सीने से लगायो इन चंटन के उछलियो हां 3 डी खैरपुर जिले में नेटवर्क बंद हो नाई भी जलसो खैरपुर जिले में 10 भी जलसो हो खैरपुर जिले में 11 ते भी होयो संगत चयो सही एडी निंड हिन 12 सालन में न कया जेडी हिन 3 ॾींहनि में कया पेटन में हले ही कांदी साहिल को बहुत थी कोन त कयो रखी छदिया अध चरियो इन चंडीअ कयो आहे अध चरियो असां दे गाड़ी जे अॻियों हिकिड़ो मोटरसाइकिल ते हले पे 125 ते कंदो हिते हुजे ॻाल्हाईंदो तो हले गाड़ी भी हलाए पई मां ड्राइवर के चयो तकड़ो कर दो पुजऊंसि चऊंसि बाबा बी ॻाल्हाए फज़ीलत था जैसे पुगा दे सीधे किरी पियो गाड़ी मथों पाण हेठों असां वनी मथों पुगा दे गाड़ी बाड़ी के शिकियो अबा खैर ता है न जैसे बियो मिड़े खैरा मोबाइल ॾिठव अरे सालन सर जंग ते पियो थी कुरानी हुन जी कर साल हुन जी गणती ते मोबाइल जी हुजे का असां जड़ी अंधी काणी बी अढाई यारी त दुख भी न थे न ये 50,000 जी जो किरेसो निकरी वञेस न खुदा जो कसम साईं माण्हू जे दिमाग जी रग टुटी थी पई दिल ते उन ई माल झटको तला काॾे वई अला केरु खणियो उन माल मोटंदो रोट ॻोल्हींदो छेणू काथे न ठही न त बि चवंदो मोबाइल आहे छेणू ॾिठई न में जो इहा न आहे एड़ी चंट्री शे कदई न आई इन फेसबुक ते इन नेट ते न इन जेके फेसी लोड आहिनि करोड़ न अरबे रुपया माण्हुनि जा इन ते ख़र्च था थियनि अबा लोड करायो थी पैकेज करायो थी ये पैकेज घणे आ 5-6 ते मथे आ अञा सॼी दुनिया जा रंग ॾिस त हज़ारनि रुपयनि में इहो ख़र्च सभु जेकॾहिं पंहिंजे घर ते बच्चनि ते मस्जिदनि ते तालिबनि ते मदरसनि ते यतीमनि ते मरीज़नि ते ग़रीबनि ते कर त मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी इरादो आहे कुरान तो फरमाए क़ालत रब्बि बिनली इंतक बैतन फिल चावर भी गंग थी आ माटा थी पे बिना चावरन जे त ना है नि जलसो आन देखियो आए खुशबू त ना ही आ जा इज क़ालत रब बिनली इंतक बैतन फिल जन्नत दावत दई वञाव ए मुआरो ड्राइवर होला काडियो कलंदर सही वञे से नो वठी अचो ये बई इश्तिहार साईं भी दावत ॾिनी आ मां भी ॾियां हीअ दावत वॾी अथव असां वारी मिड़ई अथव अल्लाह कंदो त रब सभिनी इन कुरान जे वाइज़न के कबूल कंदो आमीन चो ॾाढा ऐं अथव बालूल फ़कीर वारी दावत बालूल वेठो बाज़ार में काथे वरी ॿिए ॾींहुं कब्रिस्तान हुते भी माण्हुनि जो छो वेठो आहे जे ख़ल्क़ ख़ुदा जी के सॼा पियो अलाह ॾे हलो हेॾे भी मामलो साॻियो आहे हुते न पिया हलनि रब ॾे रब राज़ी थिए पियो हिते हे तयार आहिनि पर रब राज़ी न पियो थिए हे ॿ जलसा हिकिड़ो बाज़ार में कंदाऊं सही इन दफ़े सही इन 4 अक्टूबर वारे में अचिजो सही कब्रिस्तान में हा नूर शाह कब्रिस्तान वॾो मेलो थींदो साईं कलीमुल्लाह एॾो मेलो काथे भी न थिए हिन गुनाहगार मतां जो छड़ो ड्रिगो चोलो कयूं असांजो मथो थो चढ़े इएं कयो मान मल हीअं पिया वञनि त खजड़ा त रेल जे स्पीड में पिया वञनि 8-10 लठनि वारा खयासीं मां जो हणजो कंहिंखे ई न बाक़ी उलारियो अॼु न कब्रिस्तान में जलसो थींदो साईं अब्दुल कयूम साईं मुफ्ती साहब ताहिर साहब सभु ईंदा आहिनि हर साल पर तव्हीं उन जबल में पहाड़ में ॾिसंदव न त एतिरी ख़ल्क़ कीअं आई आहे अकुल हैरान थींदो त हिते मौलाना फज़लुर रहमान थो अचे छा एॾो आवाम ईंदो आहे 650 क़ुरान जा ख़तम निकिरंदा आहिनि कब्रिस्तान वारे जलसे में इन 2 प्रोग्रामनि में अल्लाह पाक बरकत करे इंशाअल्लाह ताला तव्हां अची वेंदव को वॾो पंधु कोन्हे अॼुकल्ह गाॾियूं लॻियूं पयूं आहिनि
एड्रेस भी सवली आ हे बाजार में आ कंदरन में ऐं हे वरी जेको इश्तिहार आहे न हिन जी माप मुंहिंजे चोले जेॾी आहे हे वॾो इज्तिमा औलिया कॉन्फ्रेंस हिन में हिकिड़ो नालो ॾिनो आहे ॾाढा राशिद साहब जो तारीख़ मुक़ररु उन कई आहे बाक़ी बुज़ुर्ग टे पारीअ खां फजर ताईं हलंदा आहिनि एतिरा ख़तीब ईंदा आहिनि उहे तव्हीं ॾिसंदो अची इंशा अल्लाह ताला इहे क़ुरान जा वाइज़ जलसा कब्रिस्तान में ये 4 अक्टूबर ये 15 सितंबर सफर ॾींहं गुज़रंदे देर न हयाती आहे त इंशाअल्लाह अची करे पहुचंदा अल्लाह पाक हज़रत आसिया जी दुआ क़बूल कई कंहिंखां घुरियई ऐं घुरियई छा चओ जन्नत छा घुरियई तव्हां बि दुआ घुरो अल्लाह जन्नत ॾे बसि हिते वाइज़ पूरो आहे रब छा ॾे कि न बाईपास ते प्लाट चओ पेट्रोल पंप इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात लहुम जन्नातुन नईम मिलंदी जन्नत उन्हनि खे जंहिंजो ईमान मज़बूत आहे जंहिंजो अमल सालिह आहे उन्हनि खे जन्नत मिलंदी हज़रत आसिया दुआ घुरी रब जन्नत में घर खपे रब दुआ क़बूल करे छॾी साह पो निकितो अॻ में जन्नत मिली ईअं शहीद बि साह पो निकिरंदो आहे अॻ में रब पंहिंजो दीदार कराईंदो आहे तॾहिं तो कुरान फरमाए वला तसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाह अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून गुमान भी न कयो रब तो फरमाए जेके मुंहिंजे राह में शहीद थिया क़त्ल थिया उन्हनि खे मोल न चओ उहे ज़िंदा आहिनि रब वटि खाइनि पीअनि था अल्लाह तव्हांजे बच्चन में रिज़्क़ में बरकत करे जन दोस्तन इन खैर में हिस्सो ॾिनो आहे अल्लाह वांदे खैर खे क़बूल करे इहो जलसो भी तव्हां हे बंदि कयो ये सब बंदि कयो हिन खे बि छा